अली जूं धियूं जे मुंहिंजी सैन कॾहिं सहन पंहिंजो उस न ॾिठी ही उहा मुंहिंजी सैन कीअं बाज़ारनि में वई हूंदी जंहिंखे घुमण जो ॾाह बि न ईंदो हो। जॾहिं मुंहिंजे मौला घुरायो न कूफे में पंहिंजी धीउ खे रोई करे चवंदो हो मुंहिंजी धीउ ज़ैनब हिते सहन में मूंखे घुमी त ॾेखार मां अली ॾिसां त अॼु मुंहिंजी वॾी धीउ ज़ैनब घुमे कीअं थी तोखे घुमण अचे थो। रोई करे मुंहिंजी सैन ज़ैनब फरमाईंदी बाबा मां छो घुमां भला। मौला अमीर रोई करे फरमाईंदो धीउ ज़ैनब को अहिड़ो वक़्तु ईंदो जो नाने जी उम्मत तोखे पंध कराईंदी। रोई करे फरमाईंदी बाबा जंहिं भेण जा 8 भाइर हुजनि अब्बास जहिड़ो भाउ हुजे उनखे ही उम्मत कीअं पंध कराईंदी। मौला रोई करे फरमाईंदो ज़ैनब अगर 8 भाइर कुसी वञनि उहे दरबार शाम में कैद थी करे सज्जाद बचड़े सां कॾहिं हुन बाज़ार कॾहिं हुन दरबार कॾहिं हुन बाज़ार में वेंदी।